12 हिक दफ़े जो ज़िक्र आहे त हिक मुल्क जो बादशाह तमामु घणो रहमदिल ऐं सखी हो। हुन जे मुल्क में सभु ख़ुश रहंदा हुआ। बादशाह जे घर केतिरनि सालनि खां पोइ हिक धीउ ॼाई। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं वज़ीर खे चयाईं त मुल्क में तमामु माण्हुनि खे मानीअ जी दावत मोकिले त जीअं सभु अचनि ऐं शहज़ादीअ खे दुआऊं ॾियनि। वज़ीर सभिनी खे घुरायो, पर बादशाह जो वज़ीर 540 परियुनि मां 106 शरारती परियुनि खे दावत ॾियणु विसरी वियो। त हाणे अवां सबट्रैक्ट करे ॿुधायो त बादशाह जे वज़ीर केतिरियुनि परियुनि खे दावत ॾिनी। फाइंड आउट how many fairies were invited by subtracting 106 from 540. 540 मां 106 खे कट करण लाइ असां 540 खे मथे लिखंदासीं ऐं 106 खे हेठि लिखंदासीं। हीअं हाणे वंस यानी राइट हैंड साइड खां शुरू कंदे असां सबट्रैक्ट कंदासीं। 0 मां 6 माइनस नथो थी सघे छो त ग्रेटर नंबर कैन नॉट बी सबट्रैक्टेड फ्रॉम स्मॉलर नंबर ऐं छो त 0 इज़ लेस देन 6। असां 4 यानी टेंस जी प्लेस वैल्यू मां 1 बोरो कंदासीं त 0 थी वियो 10 ऐं 4 थी विया 3। हाणे 10 मां 6 माइनस कयो त असां वटि 4 बचिया। हिन खे असां वंस जी प्लेस ते लिखंदासीं। 3 मां 0 सबट्रैक्ट कयो त बचियो 3। अहिड़ी तरह 5 मां 1 सबट्रैक्ट कयो त बचिया 4। आहा, वज़ीर 540 मां 434 परियुनि खे घुरायो। शरारती परियुनि कावड़ में बादशाह जी दावत ख़राब करण जो प्लान ठाहियो। दावत जे ॾींहुं शरारती परियुनि महिमाननि लाइ आंदल 2452 सूफ़नि मां कुझु सूफ़ ग़ाइब करे छॾिया। हा। हाणे ई 1002 सूफ़ बाक़ी हुआ। त ॿुधायो परियुनि केतिरा सूफ़ ग़ाइब कया। Find out how many apples were taken away by subtracting 1002 from 2452. शरारती परियूं सूफ़ खणी महल मां ॿाहिरि निकितियूं त छा ॾिसनि, सुठियूं परियूं ॿाहिरि बीठियूं हुयूं। इहो ॾिसी शरारती परियूं सूफ़नि खे छॾे तेज़ीअ सां भॼी वयूं ऐं सुठियुनि परियुनि सभई सूफ़ जमा करे सभिनी महिमाननि में विराया। ईअं सभिनी शहज़ादीअ जी पैदाइश जूं ख़ुशियूं मल्हायूं। त ॿुधायो कीअं लॻी कहाणी। ओहो, ही सभु त सुम्ही पिया। अवां सभु जल्दीअ सां गॾिजी हिननि सवालनि खे हल कयो।